दोस्तों हाला जी जग मशहूर बोस्की खरीद करन मेल हर इंच ते निमा बोस्की नूर मोहम्मद हलाई ज़रूर ॾिसजो छो त असां वटि हर सुठे नाले के बदनाम करण वारन जी खोट ना है। नकल करण वारन खां होशियार। मज़ीद राब्ते लाए 033328525152 हाला बाईपास रोड हाला। दोस्तों हाला जी जग मशहूर बोस्की खरीद करण महल इंच ते निमा बोस्की ऐं नूर मेमण हालाई ॾिसण न विसारींदा छो त असां वटि हर सुठे नाले खे बदनाम करण वारनि जी खोट नाहे। नकल कंदड़नि खां होशियार रहंदा। वधीक राब्तो करण जे लाइ असांजो नंबर आहे 033328525152 हाला बाईपास रोड हाला। जिते सिंधी सकाफ़त जो नालो अचे थो उते खादमे सकाफ़त सिंध नूर मेमण हाला ई यादि अचे थो। हाला वञो, ख़रीदारी करियो, पंहिंजनि खे सपोर्ट करियो, सिंधी सकाफ़त खे प्रमोट करियो। दुनिया में सिंधी सकाफ़त जी पहिरीं नंबर ब्रांड निमा ब्रांड खादमे सकाफ़त सिंध सां फ़ोन नंबर ते राब्तो कयो। फ़ोन नंबर आहे 033328525152। व्हाट्सएप ते बि राब्तो करे सघो था। असांजी वेबसाइट आहे www.halahandicraft.com।